ॿुधाईंदासीं परू चांडे जे बारे में। परू चांडियो हिकिड़े ॾींहुं तयारु करे पंहिंजे साथियुनि खे हिकिड़े ॾींहुं हिकिड़े घर में धाड़े हणण जो सोचियो। त जॾहिं धाड़े हणण जे लाइ परू चांडियो जॾहिं भित टिपी करे उन्हनि जे घर में दाख़िल थियो त छोकिरी हिकिड़ी नंढड़ी उहा जाॻे पई त हिननि सामान समूरो जेको आहे सो मेड़े करे घर जो चोरी करे ॻंढ ॿधी जॾहिं वञण लॻा त उहे छोकिरीअ परू चांडे खे चयो त मामा पाणीअ जो गिलास पीआरियो वञ। त मामो जॾहिं लफ़्ज़ परू चांडे ॿुधियो त परू चांडे पंहिंजे साथियुनि खे इशारो कयो त इहो समूरो सामान इते जेको आहे सो लुटियल वापसि रखो। परू चांडियो पंहिंजे भेण जे घरां कीअं धाड़ो हणंदो। दोस्तो, परू चांडियो हिकु गैरतमंद धाड़ेल हुयो सिंध जो, ऐं परू चांडे जा किसा खोड़ सारा मक़बूल आहिनि, वायरल आहिनि सोशल मीडिया ते। परू चांडियो हिकु एॾो गैरतमंद इंसानु हुयो जो परू चांडे पंहिंजे तर जे माण्हुनि खे कॾहिं बि तंग न कयो ऐं कंहिं बि औरत सां बदसलूकी न कई। परू चांडियो वॾेरनि खे जेको आहे सो फुरे करे ग़रीबनि जी मदद कंदो हुयो। ऐं परू चांडे खे 1983 ईस्वीअ में फ़ौजियुनि जेको आहे सो हिकु मुक़ाबले जे दौरान क़तलु कयो ऐं परू चांडे खे पुछा करण जे लाइ सवें ऑपरेशन थिया ऐं सवें कार्रवायूं थियूं परू चांडे खे क़तलु करण जे लाइ, लेकिन परू चांडियो उन्हनि जे हथ न आयो। ऐं जॾहिं फ़ौज पिकट लॻाए पासे में बि रोड तां माण्हुनि खां पुछा कंदी हुई त पोइ जॾहिं स्टूडेंट लंघंदा हुया, जेके ॿार पढ़ंदा हुया, त पोइ स्कूल जा ॿार जॾहिं लंघंदा हुया त फ़ौजी उन्हनि खां पुछा कंदा हुया त क्या आप जानते हैं कि परी धाड़ेल कहाँ रहती है। त पोइ माण्हू उहे ॿार चवंदा हुया त परी धाड़ेल कच्चे में रहती है। पोइ परू चांडियो नालो त जेको आहे सो धाड़ेलनि खे घटि ईंदो हुयो, हिननि खे फ़ौजियुनि खे। त पोइ फ़ौजी अहिड़े तरीक़े सां पुछा कंदा हुया क्या आप जानते हैं कि परी कहाँ रहती है। त पोइ अहिड़े तरीक़े सां माण्हुनि खां पुछा करे ऐं खोड़ सारनि कारवायुनि में जेको आहे सो परू चांडे खे जेको आहे अॻु वठी ऐं क़तलु करण जी कोशिशि कई, पकड़ण जी कोशिशि कई, लेकिन परू चांडियो आवाम जो हमदर्द जेको आहे सो धाड़ेल हुयो। पोइ आवाम जो साथ बि उन सां गॾु हुयो, जेके तर जा माण्हू हुया पोइ उहे परू चांडे जो साथ बि ॾींदा हुया। पोइ किथे बि का पिकट लॻंदी या किथे का कार्रवाई थियणी हूंदी हुई, परू चांडे खे एडवांस में ॿुधाए छॾींदा हुया त परू चांडियो उहो इलाइक़ो ई ख़ाली करे वेंदो हुयो। लेकिन अफ़सोस जी ॻाल्हि आहे त परू चांडे जा जेके पंहिंजा साथी कुझु हुया उहे गद्दार निकिरी पिया ऐं उन्हनि जेको आहे सो गद्दारी करे परू चांडे खे 1983 ईस्वीअ में क़तलु करायो। ऐं परू चांडियो हिकु गैरतमंद जेको आहे सो दिलेर धाड़ेल हुयो। धाड़ेली वारो पेशो त बिल्कुलु ग़लति आहे, असां पाण जेको आहे सो इन खे सपोर्ट नथा कयूं, लेकिन हुन जेके पंहिंजा मिसाल क़ाइमु कया परू चांडे, उहे मिसाल अॼु ताईं बि कंहिं बि धाड़ेल में नथा लभनि। हालांकि सिंध सदियुनि खां वठी धाड़ेलनि जे रुख चढ़ी आहे, हिन वक़्तु बि सिंध में धाड़ेल मौजूदु आहिनि, लेकिन परू चांडे जेको पंहिंजो नालो कमायो सिंध में, अहिड़ो धाड़ेल सिंध में, सिंध जी तारीख़ में अॼु ताईं पैदा न थियो। धाड़ा अॼु बि लॻनि पिया, लेकिन उन ज़माने जे धाड़ेल हिकु रिकॉर्ड क़ाइमु करे छॾियो। कंहिं बि औरत खे पंहिंजे दौर में न फुरियो ऐं न बदसलूकी कई ऐं न कंहिं ग़रीब खे तंग कई, न कंहिं बुज़ुर्ग खे अॻुवा कई। दोस्तो, ग़रीबनि जी मदद कंदो हुयो। परू चांडियो हिकु शरीफ़ इंसानु हुयो, लेकिन परू चांडे खे हालातनि ऐं जेको आहे सो उन टाइम जे पुलिस जेको आहे सो मजबूर कयो धाड़ेल थियण जे लाइ। पोइ जॾहिं धाड़ेल थियो परू चांडियो त अहिड़ो धाड़ेल थी ॾसियो जो सिंध जे तारीख़ में अॼु ताईं को एॾो वॾो धाड़ेल पैदा न थियो जेको परू चांडे पंहिंजो नालो कमायो। वॾी महिरबानी, उमेदु आहे त नंढो वीडियो पसंदि आयो हूंदो।